बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो सम्झायो सां गॾु। अॼु जनाब जंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं उहो टॉपिक इहो आहे त एंड्रॉयड मोबाइल में जेकॾहिं तव्हां एंड्रॉयड मोबाइल जी बैटरी पोजीशन ॼाणणु चाहियो था, सम्झणु चाहियो था, प्लस में चार्जर जी जेके पोजीशन आहे उहो बि ॾिसणु चाहियो था, त उन जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन इस्तेमालु थिए थी एम्पियर मीटर। अॼु आउं उन जो रिव्यू तव्हांखे ॾींदुसि ऐं जेकॾहिं तव्हां इन जे बारे में सम्झणु ॼाणणु चाहियो था, पंहिंजी बैटरी लाइफ खे इम्प्रूव करणु चाहियो था, बैटरी चार्जर जी पोजीशन ॾिसणु चाहियो था, सुठे चार्जर जी पोजीशन ॾिसणु चाहियो था, त तव्हां इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं मुंहिंजे इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसण सां यकीनन तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। ऐं जनाब, वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु इहा रिक्वेस्ट आहे त हीअ तव्हांजो ऐं मुंहिंजो सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो, इन खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, क्लिक करण सां बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हांखे मुंहिंजी हर अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी सघंदो। ऐं तव्हां मुंहिंजे वीडियो जे कुंड ते बि हिकिड़ो सब्सक्राइब जो रेड कलर जो बटन आहे, उन खे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ऐं ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो डेली बेसिस ते का न का नई शइ, नई वीडियो तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहे जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। ऐं जनाब, मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारियो। कमेंट्स में लिखो मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि, को सुवाल आहे त तव्हां उहो बि मूंखां पुछी सघो था। हाणे जनाब हलूं था वीडियो जी तरफ़। जनाब, वीडियो शुरू करण खां पहिरीं तव्हांखे मूं ॿुधायो त एम्पियर मीटर हिकिड़ो एप्लीकेशन आहे, उहा तव्हांखे डाउनलोड करणी पवंदी। उन जे लाइ असांखे प्ले स्टोर में हलणो आहे। प्ले स्टोर खे क्लिक कयो। जीअं क्लिक कंदो त प्ले स्टोर ओपन थी वियो। हाणे हिते तव्हां सर्च कंदो एम्पियर मीटर जे नाले सां, ऐं इहो मथे जेका पई आहे एम्पियर मीटर, इन खे क्लिक कयो। इन खे क्लिक कंदो त सेकेंड वन वारी जेका एप्लीकेशन आहे इन खे क्लिक कयो। क्लिक कंदो त जनाब तव्हां ॾिसी सघो था ही 4.5 जी रेटिंग आहे। 1 मिलियन माण्हुनि इन खे डाउनलोड कयो ऐं इस्तेमालु कनि पिया। तमामु सुठी एप्लीकेशन आहे। आउं इन खे इंस्टॉल करे चुको आहियां ऐं जेकॾहिं तव्हां इन जी डिटेल पढ़णु चाहियो था त पढ़ी सघो था। आउं इंस्टॉल करे चुको आहियां, त इन करे आउं इन खे ओपन कंदुसि। ऐं जनाब, जीअं ई इन खे ओपन कंदव त हिन जो लुक ब्लू कलर में इन तरह जो ईंदो। इन में तव्हांखे मुख़्तलिफ़ शयूं ॿुधाईंदी, बैटरी जी तव्हांजी स्टेटस ॿुधाईंदी त नॉट चार्जिंग, हींअर तव्हांजी बैटरी चार्ज ते कोन्हे लॻल। प्लग इन ऑन बैटरी 52% तव्हांजी बैटरी जी मौजूदु आहे। हेल्थ गुड आहे। लयॉन जी बैटरी आहे। 39 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे। वोल्टेज बि ॿुधाए पई। मॉडल तव्हांजे जो ॿुधाईंदी। ऐं OS जेको तव्हांजे कंप्यूटर में हले पियो, मुख़्तलिफ़ नॉलेज तव्हांखे ॾींदी। ऐं इहो हींअर तव्हांखे ब्लू लुक ॾींदी। ऐं थोरी देरि में ही तव्हांखे इहो ॿुधाईंदी तव्हांजी बैटरी हिन वक़्त में केतिरी यूज़ थिए पई। ऐं ही मथे तव्हां टे बटन ॾिसो था त हिन खे तव्हां पंहिंजी पोजीशन खे शेयर बि करे सघो था, लॉक बि करे सघो था। ऐं सेटिंग जो बटन जेको आहे डॉट वारो, इन खे क्लिक करे तव्हां सेटिंग बि चेंज करे सघो था। हाणे सेटिंग में तव्हां ॾिसंदो त बेसिक सेटिंग आहे, नोटिफिकेशन सेटिंग आहे, रेट ऐप आहे, अलर्ट सेटिंग आहे। इहे सभु सेटिंग तव्हां चेक करे सघो था। बेसिक सेटिंग में जेकॾहिं वेंदव त तव्हां हिते ओल्ड मेजरमेंट मेथड जेकॾहिं इस्तेमालु करणु चाहियो था, इनहेंसमेंट में करणु चाहियो था, टेम्परेचर ऐं जेके शयूं तव्हां ॾिसणु चाहियो था उनखे क्लिक करे तव्हां उनखे चेक करे सघो था। फ़िलहालु आउं हिनखे छेड़ियां कोन थो, वरी उनखे हलंदा। नोटिफिकेशन सेटिंग में बि तव्हां इनखे जेको नोटिफिकेशनूं आहिनि उनखे ऑन ऑफ करे सघो था। मूं फ़िलहालु इनखे लॉक करे छॾियो आहे, इन करे इनखे छॾे था ॾियूं। हाणे जनाब हलूं था हिन एप्लीकेशन जी तरफ़। हाणे तव्हां ॾिसंदव त थोरी देरि में ई तव्हांखे हिन बैटरी जी यूज़ेज बि तव्हांखे ॿुधाईंदो, जंहिंमें तव्हांखे ॿुधाईंदो त बैटरी हींअर तव्हांजी केतिरी यूज़ थिए पई। थोरो इहो सर्च करे पियो। ऐं जनाब, जेके तव्हां ॾिसो था, हीअ ब्लू कलर में तव्हांखे सॼी कोई डिटेल ॿुधाए पियो, पर जॾहिं तव्हां हिन सां चार्जर अटैच कंदो त हिन जो कलर चेंज थी वेंदो। हाणे आउं हिकिड़ो चार्जर हिन में अटैच कयां थो टाइम खे ज़्यान करण खां बग़ैर। हीअ तव्हां ॾिसी सघो था। हाणे जीअं चार्जर लॻायो त तव्हां ॾिसी सघो था ही परसेंटेज तव्हांजी ॿुधाईंदो बैटरी जेतिरी तव्हांजी चार्ज थिए पई। ऐं हाणे तव्हांजो जेको चार्जर लॻल आहे इन में तव्हां ॾिसी सघो था हिन जी मिली एम्पियर्स जेके आहिनि वधनि पिया। इन में तव्हांखे ॿुधाईंदो त केतिरा वोल्टेज तव्हांजो चार्जर तव्हांखे मोकिले पियो। ऐं मूं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त 1200 मिली एम्पियर जेकॾहिं तव्हांजो चार्जर कढे पियो ऐं ॿुधाए पियो
त तव्हांजो चार्जर तमामु सुठो आहे। जेकॾहिं इन खां घटि आहे त पोइ तव्हांखे चार्जर चेंज करणु खपे। ऐं जेकॾहिं 1200 खां मथे ॿुधाए पियो त इन जो मतिलबु इहो आहे त तव्हांजो चार्जर बहितरु आहे, जेको तमामु जल्दी तव्हांजी बैटरी खे चार्ज कंदो। त इन एप्लीकेशन में इहे सॼियूं शयूं तव्हांखे ख़बर पवंदियूं। हाणे तव्हां ॾिसी सघो था इन जी 1160 मिली एम्पियर ताईं पहुची वई ऐं आस्ते आस्ते वधे पियो ऐं थोरी देरि में तव्हां ॾिसंदो 12 खे बि क्रॉस करे वेंदो। इन जो मतिलबु इहो आहे त जेको चार्जर आऊं यूज़ कयां पियो तमामु बहितरीनु आहे ऐं इन खे तव्हां इस्तेमालु करे तमामु सुठे नमूने इन खे यूज़ करे सघो था। त जनाब अॼोकी मुंहिंजी एप्लीकेशन इहा हुई। हाणे ॾिसी सघो था तव्हां 1220 1230 ताईं पहुची वियो आहे। इन जो मतिलबु चार्जर सुठे नमूने वर्क करे पियो। हाणे हिन एप्लीकेशन में तव्हांखे बैटरी जेका तव्हांजी यूज़ थिए पई उन जी बि ख़बर पवंदी, प्लस में तव्हांजो जेको चार्जर जेतिरो कमु करे पियो उन जी बि ख़बर पवंदी। ऐं जनाब इन सां गॾु आऊं मुंहिंजो मतिलबु हो इन एम्पियर मीटर खे थोरो रिव्यू करियां तव्हांजे लाइ ऐं तव्हांखे ॿुधायां त तव्हां इनखे ज़रूरु हिकिड़ो दफ़ो इस्तेमालु कयो। तमामु सुठी एप्लीकेशन आहे। इन सां तव्हांखे काफ़ी शयुनि जी ख़बर पवंदी, तव्हांजी बैटरी लाइफ जी ख़बर पवंदी ऐं बैटरी चार्जर जी बि ख़बर पवंदी त चार्जर कीअं कमु करे पियो। इन सां गॾु आऊं तव्हां खां इजाज़त वठां थो, पर इजाज़त वठण खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट हमेशह वांगुरु उहा ई आहे त इहो मुंहिंजो ऐं तव्हांजो चैनल आहे सम्झो सम्झायो, इनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे ऐं बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी अचण वारी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी। मुंहिंजे वीडियोज़ जी कुंड ते सब्सक्राइब जो बटन आहे उनखे बि क्लिक करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि ऐं को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था। इन सां गॾु आऊं तव्हां सां इजाज़त वठां थो इन दुआ सां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।